खिपरो सांगड़ रोड ते पदमगिर हाल वट दौलत नगर कॉलोनी में प्लाट जी मालकी जे मामले ता हिंगोर जा लोहाणा बिरादरी जा माण्हू आमो साम्हूं थी विया। इतला ते पुलिस पण पहुची वई। हिनते बस ही चवंदासीं का खणंदा त तव्हां वञी करे वञे तव्हां किथे तव्हां जी आहे को उतारो का शइ कोन्हे। मिड़े जी कूड़ी खणनि था उनमें बि हिनजे ही असांखे प्लाट ते ज़ोरी कब्ज़ो करण लाइ हिन चयोसीं भाई प्रोडक्ट असां चयो तव्हां कोर्ट में वञो एसी मुख़्तियार ॾियो तव्हां का शइ निकिरे त असां ॻाल्हायो न। 6 महीने कमु हले पियो ऐं अॼु ई हींअर हिते गुनाहदी करण आया हिन ते माना 22 जी एप्लीकेशन ॾिनी आहे 22 जी एप्लीकेशन ॾिनी आहे असां अलॻि ॾिनी आहे त असांखे प्रोटेक्शन ॾियो। हिननि पंहिंजा कई ठीकु आहे असां पंहिंजो सुबुह जो जवाबु ॾियणो असां जवाबु ॾींदासीं उहो असां वकील करे जवाबु ॾींदासीं। अॼु हिननि गुंडागर्दी एलिमेंट सां करे दादागिरी फोटाई कई अथनि भाउ खे धक कया अथनि सेठ वॾे खे धक कया अथनि माना तमामु घणी गुंडागर्दी कई अथनि। खर्च कयल रेवेन्यू में जैसे माण्हू नाजायज़ कब्ज़ो करे रहे उन्हीं के रोकना असीं आयासीं संदे पर असां जरियूं खोटियूं माण्हू संदे पर कम करे बसि संदे पर कम प्लाट ते थियल छिकताण वारे इतला ते वॾे तइदाद में शहरी पण वाक़े वारे हंधि पहुची विया। ॿिए पासे SHO खिपरो मोहम्मद वसीम अरबाब पारां प्लाट ते ॿिन्ही धुरियुनि जो कमु बंदि कराए छॾियो आहे। कैमरामैन माउजी कुमार फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़ खिपरो।